सूरह लैल बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रात जो कसम आहे जॾहिं ढके थी ऐं ॾींहं जो कसम आहे जॾहिं रोशन थिए थो ऐं उन जो कसम आहे जंहिं नर ऐं मादी ख़लक़ी त बेशक अव्हां जी कोशिश क़िस्मे क़िस्मे आहे। पोइ जंहिं अलाह लॻ ॾिनो ऐं परहेज़गारी कई ऐं चङाईअ खे सच ॼाताईं तंहिंखे निजात जो आसान रस्तो संजो करे ॾींदासीं। ऐं जंहिं बुख़ुल कयो ऐं पाण खे बेपरवाह ॼाताईं ऐं चङाईअ खे कूड़ भायाईं तंहिंखे ओखाईअ में पवण लाइ रस्तो आसान करे ॾींदासीं। ऐं जॾहिं ऊंधो किरंदो त संदसि माल खांइसि कुझु बि न टारींदो। बेशक सिधो रस्तो ॾेखारण असां ते लाज़िम आहे ऐं बेशक आख़िरत ऐं दुनिया ॿई असांजे वस में आहिनि। पोइ अव्हां खे बाहि खां ॾेजारियमि जा छॿी करे थी अहिड़े वॾे निभाॻे खां सवाइ ॿियो को उन में न घिड़ंदो जंहिं इस्लाम खे कूड़ो ॼातो ऐं पुठीरो थियो ऐं उन बाहि खां उन्हीअ वॾे परहेज़गार खे पासे कबो जेको पंहिंजो माल अल्लाह जे वाट में ॾिए थो त पाक थिए ऐं मथसि अहिड़े कंहिं जो अहसान थियल न आहे जो बदिलो ॾिजे पर पंहिंजे तमामु मथाहें पालणहार जी रज़ामंदी तलबण लाइ ॾिए थो ऐं ज़रूरु जल्द ख़ुशि थींदो।